नाज़रीन, वारा शहर के मिठा कॉलोनी में कुछ ॾींहं अॻु संगावती मामले तां क़त्ल थियल पीरसन औरत इक़बाल खातू के क़त्ल केस में मुलविस जवाबदारनि की गिरफ़्तारी लाइ वारसनि एहतजाजी मुज़ाहरो कयो। वारसनि जो चवणु हो त 3 महीना अॻु बाअसर अख़्तियार चांडियो ज़बरदस्ती मुंहिंजी तलाक़ियल भेण साजिदा कुंभर के पंहिंजे हथियारबंद साथियुनि सां गॾिजी घर में दाख़िल थी हथियारनि जे ज़ोर ते अगवा करण बाद संदसि शादी कराए छॾी आहे। अहिड़े वाक़िए ख़िलाफ़ असां हद जे थाणे ते शिकायत करण सां गॾु एहतजाज कया। जंहिं ॻाल्हि तां मच्छर जी 4 ॾींहं अॻु बाअसर अख़्तियार चांडियो पंहिंजे भाइरनि जिनसार ख़लीफ़ो सोट मिठल चांडियो ऐं ॿियनि सां गॾिजी हथियार साण करे असांजे घर ते हमलो करे अंधाधुंध फायरिंग कई, जंहिंजे नतीजे में गोलियूं लॻण सबबि मुंहिंजी पीरसन अमड़ इक़बाल खातू मौके ते ई क़त्ल थी वई हुई। पुलिस हिन वक़्त ताईं जवाबदारनि ख़िलाफ़ काई बि कार्रवाई नाहे कई। वेतर जवाबदार धुर पारां केस तां हथ खणण ऐं ख़ामोश रहण लाइ मोतमार धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। हिननि मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾेई असांखे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे।